मोमिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुनाफिक जूं टे निशानियूं घणी बाबा इज़ा हदस कज़ब व इज़ा वअद खलफ व इज़ा तुमिन खान। टे निशानियूं जंहिंमें ॾिसो पोइ चओ त मुनाफिक। साईं कहिड़ियूं? इज़ा हदस कज़ब जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ू ॻाल्हाईंदो, ये निशानी मुनाफिक। वइदा वादा खलफ वाइदो कंदो त बरखिलाफ़ी कंदो निभाईंदो। ऐं जॾहिं उन वटि अमानत रखबी न उन अमानत में ख़यानत कंदो। हाणे जेकर नज़र कयो त दुनिया जे अंदर ये निशानियूं त सभु आम थी पयूं, कूड़ भी आम आई उन्हें का बाद में अमानत में ख़यानत भी आ, वायदे जी बरखिलाफ़ी। ऐं मोमिन जूं वरी पंज निशानियूं वो कुरान में लिखिया। मुनाफिक जी सज़ा चाहे इन्नल मुनाफिकीन फी दरकिल अस्फल मिनन नार। अल्लाह तो फरमाता मुनाफिक जहन्नम जे तरे में भी, मुनाफिक जहन्नम जे तरे में। ऐं मोमिन जूं निशानियूं पंज। मदीने जे मीर फरमाया या अली तोसा मोमिन मोहब्बत कंदो आ, तोसा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो। अली सां मोहब्बत ईमान जो जुज़ो आ। माण्हुनि जे सेननि में आते मुला अली सां मोहब्बत न कंदा न अली सां जॾहिं मोहब्बत असां कंदा आहियूं तव्हांखे तसवर में बि नाहे। अली शान वारो अल कुरान मा अली। मदीने जे मीर फरमाए जाॾे कुरान आ अली ओॾे आ कुरान अली सां अली कुरान सां। मोमिन जूं निशानियूं कुरान सचो आहे न। अचो अल्लाहु अकबर। कोटे गोट जा मुसलमानों तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा। फरमाईंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूं सां गॾु मदीने हलंदो। जेके शौक़ आहे उहे ॾाढा मदीने वञण जो जेके शौक़ आहे उहे ॾाढा सुभान अल्लाह। असां 27 साल मुजाहिद पैदा कया। मुजाहिद भाई तकरी सुभान अल्लाह खैरा मानी न मिले त मिले मिलती मलेशिया आयो 8-10 जेकियूं दबियूं खाईंदा से आखिर में अज देर मिली त खैर आ। ताजी किस्मत एड़ी मा जाके हाल अल्लाह साईं फरमाए तो त मोमिनन जूं पंज निशानियूं घणियूं बाबा घणियूं पंज साईं कहिड़ियूं? फरमाई त पहिरीं मोमिन जी निशानी आहे इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। सोना पहिरीं निशानी आहे त मोमिननि जे आॾो जॾहिं अल्लाह जो नालो खयो वेंदो त मोमिन जी दिलि में ख़ौफ़ ईंदो, मोमिननि डिॼी वेंदो। ई निशानी यादसि वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना। ई निशानी यादसि जॾहिं मोमिन जे आॾो अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो मोमिन जी दिलि में वधी वेंदी, ईमान वधी वेंदुसि, ईमान ताज़ो थींदुसि। ई निशानी व अला रब्बिहिम यतवक्कलून। रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर टी निशानी मोमिन जी मोमिन जे अॻियां आहे। मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो। पंजी निशानी फरमाई व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह तो फरमाए जॾहिं मोमिन खे रब माल ॾींदो उन माल मां अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदो।
फरमाए उलाइक हुमुल मोमिनून हक्का, ये मोमिन दई पक्का। मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन कलमो पढ़ियो ईमान आंदो, हजरत अबू बकर सिद्दीक पक्को मोमिन, उमर सही पक्को मोमिन, उस्मान सही पक्को मोमिन, जो सोनो अली पक्को मोमिन, अमीर माविया मोमिन। रब फरमायो सोना ये मोमिन थई तुझा साहबा, रब तो फरमाए मुझो नल सावाई दुआ एक ना बाना, फरमाए वकुल्लु वअदल्लाहुल हुस्ना, रब तो फरमाए मुझा मोहम्मद जेके भी तुझा साहबान मां रब जो नल सवाई दुआ तमा सबनी के जन्नत ॾींदो मान। सब नबी जा साहबा जन्नत, सब सब ऐं उन हुजूर जे दीन जे बुलंदी जे लाइ हुजूर जे साहबिन सगोरन दीन ऐं इस्लाम जे बुलंदी जे लाइ पंहिंजो जानियूं ॾिनियूं। अब ॾिनियूं न ॾिनियूं ॻाल्हायो बच्चा ॾिनो ओद जे मैदान में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने तबूक जे लड़ाई में ऐलान कयो न जिहाद जो ऐं चंदे जो भी ऐलान कयो। चंदे जो कावड़िया वेठा हो सा मुल्लनि ते कावड़िया मुल्ला मस्जिद जा पैसा खाई मान तो चगो कर बड़ा साईं जी मस्जिद के इया छत न पईया हवा तहां दींदो तो पौंदी न तहां जो न दींदो तो कान हो हो जानो गरीब मौलवी घरो कबाए अजी बाहर वेठो बच्चन के दे जी यार अल्लाह जो घर मोमिन ठईदा नबी से ऐलान कयो जिहाद जे लाइ चंदे जो अल्लाह अकबर। हजरत अबू बकर सिद्दीक सब मेरे सेड़े खणी आयो तो सुभान अल्लाह। हजरत उमर अब्दु खणी आयो उस्मान से को जो तू घणो खणी अचे 200 घोड़ा पाण पर में वधा से 900 उठ भी देना मा एडा बोतरी पैसन जी भरे आयो नबी से जे अग्या रखई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैसन सा पिया रांद कना रही नबी से दुआ करे मुझा अल्लाह उस्मान जमीन ते मोके राजी कयो आ तू अर्श ते राजी थिस मुझा मौला अज दी गांठी उस्मान जेको कम करे न उन में नुकसान न दी जाए फायदो ही फायदो दी साबिन बार बच्चा बार देना पांजा खुशू भी छड़ियो जे मौलवी साहब बुधायो बोटे साहब ने साहब ये रात जो शादी कईया सुबह जो जनाब जो गुस्ला ओद जे मैदान में आए हुजूर जा करीब साहब अमीर साहब सब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचरिया मुझे साईं जो साहबियो जो नालो साद रंग सादड़ो वार गुंडी दर चपड़ा वडा अखियों नडड़ियों चुचड़ियों नबी से जे कचरी में वेठो हो वेठो रोए हुजूर फरमायो साद साजे लाए रोए चई साईं 10 साल थियो तो मोहम्मद करीम जो मां कलमो पढ़ियो अबो छड़े आयो में मां छड़े आयो में बार छड़े आयो में ओ मुझा साईं शकल शादी योजना जे करे इते काई भी माई मूसा शादी कर जे लाए तैयार न गे रोआ तो इन जे लाए इते त कई औरत के मां को न दो वणा मुझा साईं अलाए जन्नत मिलंदी अलाए न मां कालो जन्नत में विंदु सलाए न यार को पूरा विंदु हुजूर पुरनूर सदको वञान सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ना पुट ना ना रो पुट तू
रबो के मां मोहम्मद करीम जे कलमे पण जे करे अल्लाह जन्नत दी दई साद गाल बोदो जन्नत मिल दई 72 हूर जो घोट थी दे ओ मुजा गरीब साहबी रंग सादो हुजूर फरमायो ओ मुजा बच्चा ना 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 जने रब तोखे जन्नत दींदो या शकल न होंदई रब एडो हुस्न दींदई जो ॾिसण वारा हैरान थी वेंदा ॾाढा त चओ न यार मां लाड़काने जो मौलवी आ असां लाड़काने वारे मौलवियुनि खे मुजाहिद खपनि लाउड बि टाइट जमायत बि टाइट सुभान अल्लाह असांजी खोराक अथव सुभान अल्लाह अब्दुल जब्बार जे लाइ ताक़त मुंहिंजो शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह मुंहिंजो रूहानी अबू चवंदो हो सुभान अल्लाह चलो मूंखे न पर मुंहिंजे रब खे बि ॾाढी वणंदी हा तंहिंजे करे सुभान अल्लाह चवंदा कयो सवाब मिलंदो 10 नेकियूं मिलंदव ऐं जन्नत में हिकिड़ो वण लॻंदो जागो 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 छोकरा विहारे वियो ॾाढा सुभान अल्लाह चओ पाण फरमाए शादी कंदे साईं हुजूर फरमाए शादी कंदे साईं तव्हां बि कंदो ॻाल्हायो न था 12 थी विया अब्दुल कयूं साईं अब्दुल बासिद हर फोन पियो करे 12 मां चयो अधु कलाक भुट्टे साहब खे ॾियो आहे अधु कलाक अब्बासी साहब खे ॾियो आहे 1 कलाक मूंखे ॾियो आहे 12 ते खेल ख़तम थी वञे 12 खां पोइ वाइस ईअं अथव जीअं सकरात वारे मां यासीन पढ़ण मरे न उथी तेल बि ख़तम आहे न चए थो 17 लीटर वठी ईंदुमि मां ज़ाल में घर खणी वेंदो आहियां छा अलाह घर वठी अच 12 तोरान 2 जने अब वठी लीटर न लीटर चो सुभान अल्लाह मां ट्रक के भरे न आयो आहियां जो शादी कराईंदुमि तव्हांखे वाइस अहिड़ो कंदुमि मन कजे कन ते वञे त कंहिं छड़े जो कमु थी वञे हा छड़ा बि वीचारा खोड़ वेठा अथई ओॾे रोड ते वेठा अथई मोबाइल जी हणो सीरी वीचारा सफ़ा फाए करे सुनी था पोइ सुबुह जो ज़ोरी था उथार उथ न चङा भला दीनदार रात जो सुतनि सुम्हनि था त सुबुह जो 12 बजे था उथनि ॾींहं जो निंड राति जो जाग असां नओं शहर फिरोज वियासीं हिकिड़ो कुराड़ो पियो तव्हां ॾे साईं मूं वारे छोरे खे त सम्झायो छो अरे छोरा हा छोरे जो सी मां त 2 बजे अपे खां पुछो पाण काई ताईं ॾिसंदो आहे पाण बि ॾिसंदो आहे कुराड़ो चईं मां 12 ताईं ॾिसंदो आहियां नौजवान 2 कलाक वधाई चाहते अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो से साथ मदीने जे ॿाहिर हिकिड़ो साहबी दई वॾेरड़ो जंहिंजो नालो हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला वञी करे उनखे मां मोहम्मद करीम जा सलाम ॾे वञी चवेसि त मोहम्मद करीम मूंखे तुंहिंजे न्याणीअ जो घोट करे मोकिलियो वञी पियो हलंदे उनजो दरजो खड़काई त साहबी निकिरी आयो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम सुञाणे तो चई हा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तांजे लाइ सलाम ॾिना कोन्हे वालेकुम अस्सलाम अब हवाल ॾे उनखे तो चए वॾेरड़ो साहबी सादड़ो और रंग कारोबार गुंडीदार चपड़ा वॾा अखियूं नंढड़ियूं उनखे तो चए अदा मोहम्मद करीम मूंखे तुंहिंजे न्याणीअ जो घोट करे मोकिलियो साहबिया अॼु त मौलवी जेको चवे न्याणी उतारियो अच्छा मथा थी वञे चङा भला कुटबा घबराई न हा माल जाते जो वाइस कंदो हाणे छो त दाऊं मिलंदियूं हिकिड़ी जाते वियासीं अला खतो आहे मलऊ तव्हांखे बि डंडा लॻंदा ॻाढ़ा बोर खाई था वञो पैसा खीसा सां भरे था वञो पी नथा चओ
चंगा भला द्वारा दाढ़ी वाला बिहारी बेटा नमाज वाला जागो दाना अल हक मुर्रन वलो काना तुर्रा हक कड़वा ऐं चवणो भी जरूरी चइबो जियां जो घन के चई यार तूं हाल दमा चा तो जियां जो वयो दन्याणी दरवाजे ते बुधे पई बाबा के रोहो अम्मा मोहम्मद करीम जे फैसले आण वारो होयो मोहम्मद जो न्यापो आंदई बाबा पुतो छा चयोसि अम्माड़े उनके घर भी कोनई ओ मुजी अम्माड़े उनकी शक्ल भी सादी ओ मुजी अम्माड़े काल बुध उन जो रंग भी सादलो अखियूं नंढड़ियूं अम्मा घर भी न तसे न्याणी साहबी त साहबिया पर चौन जूं न्याणियूं भी सुभान अल्लाह उन जूं ज़ालूं भी सुभान अल्लाह न्याणी थी चए मुंहिंजा बाबा उन जे रंग खे न ॾिसियां त मोकिलण वारो केरो हुयो ओ मुंहिंजा बाबा भला ॾे ख़बर फ़ैसलो अल्लाह जे रसूल जो खणी आयो हो बाबा क़ुरान ॿुधो अथई छा क़ुरान पढ़ियो अथई अल्लाह फरमाईंदो वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा अल्लाह तो फरमाए कंहिं भी मोमिन ऐं मोमिनाणीअ जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे उनखे मोटाइण जो कोई हक़ कोन्हे वञ मुंहिंजा बाबा मां केॾी नसीबनि वारी आहियां कि न्याणियुनि जा घोट पंहिंजा पीउ ॻोल्हनि कि न्याणियुनि जा घोट पंहिंजा चाचा ॻोल्हनि मां पंहिंजे साहेड़ियुनि खे चवंदुमि अड़ी तुंहिंजो घोट तुंहिंजे पीउ ॻोल्हियो हो तुंहिंजो घोट तुंहिंजे चाटे ॻोल्हियो हो मुंहिंजे भागनि सां कंहिंजी रीस मुंहिंजे घोट खे ॾिसो मुंहिंजो घोट मोहम्मद करीम पाण चूंडियो आहे बाबा तो अल्लाह जो फैसलो न थी वञे हे साहबी जो वयो सादरो सैन वर्मा दे खबर जी जमादार जो नालो न्यापो पूछे वो छा चई सेमा के चई तू हल त मां अचां जवाब ॾे नहीं सही सही ना वेठाई होया से वेठाई होया वो वडेरो साहबी दो अची चो न सुभान अल्लाह मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ने फरमाया तू आना मुझे फैसले के मोटायो तू आना रोई करे चे तो यार रसूल अल्लाह के केड़ी ताकत आ जो मां साईं जो फैसलो बैठाया ता जो फैसलो मुखे त कबूल आ पर मुजी न्याणी निमाणी के भी कबूल आ दिसंदो रोए चोदो रोए चेसे मोकल दे घर वञा काजेला रुपयो भी ना आए शादी दा करायो त साल जे लटन जो बंदोबस्त मां कया काफी नो ॾियणो आ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो से जो अबू काफिर अम्मा काफिरानी रोई करे चवे तो मुंहिंजा साईं मां पे के न चवंदुसि आयरन के न चवंदुसि अम्मन के लाज कंदुसि अम्मा तुंहिंजो ग़रीब पुट शादी तो करई उधारा पैसा दे मां पो मां ॾेई वेंदो मां हुज़ूर पुरनूर रहमत वारो नबी चवे सो मुंहिंजा पुट ना ओने वञण जी ज़रूरत न आहे तुंहिंजे शादीअ जे लटन कपड़नि जो बंदोबस्त मोहम्मद पाण कंदुमि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी हुई नज़र त कर हज़रत अबूबकर सिद्दीक़ साईं जहिड़ो सखी मुड़ुस वेठो हो उमर साईं वेठो हो उस्मान साईं खुदा जी सा जो कसम नज़र त कयो अलीअ जी सखावत जो मिसाल मिलण महाल तवज्जो कर ओ मोहम्मद करीम पाण भी सखी हो मोहम्मद करीम जा अबू बकर भी सखी उमर भी सखी उस्मान भी सखी खुदा जी सा जो कसम जो मुझो मौला अली भी सखी हो एडा सखी हजरत इमाम हसन इमाम हुसैन अब्दुल्लाह बिन जुबैर
सफर ते रस्ते में जंग में इन जो उठ सामान वारो गुम थी जंहिंते हिन जे खाद खोराक सामान पियो साम्हूं हिकिड़ी भूंगड़ी नज़र आई टई जवान विया सर जो कयूं त ओ घर जा मालिको अम्मा असां मुसाफ़िर आहियूं असांजो उठ वियो सामान जो गुम थी मानड़ी मिलंदी चइबो मानी त कान्हे भला खीर जी लपाए चई मुंहिंजो मुड़ुस बकरियूं चाण वियो आहे ॿाहिरि वियो आहे काठियूं करण बकरी बि हिकु वियो आहे काठियूं करण ॼाण मोटी आयो पोइ ॾिसूं था अचो अचो भला वेहारे कोराड़ी उहा जेका खीर जेका बकरी ॾींदी ॾुही करे खपाईंदा उहा कोही हिरण खे खाराई सुभाणे उनजो मुड़ुस जो आयो ॾिठई त बकरी कान्हे चिस बकरी ॾाढा सोढ़ा मेहमान आया उन्हनि खे मां कोही खाराई अल्लाह जी बानी वो खीर ॾुही खपाए गुज़र सफ़र कंदासीं उहा बि कोही खाराई मेहमान ॾाढा सोढ़ा नालो छा अलाए छा हुया मदीने जा विसरी नालो छो त इमाम हसन ऐं हुसैन जॾहिं मानी गाई चयो न अमा मुंहिंजो नालो हसन आहे हे मुंहिंजो भाउ हुसैन आहे हे अब्दुल्ला बिन ज़ुबैर आहे हाणे जॾहिं मदीने अची या तकलीफ़ थिए त मदीने अच जाए असांखे ॻोल्हे लाइ जंहिंसां असां गंज ॾींदासीं कर्ज़ थी वियो हिकिड़े दफ़े मुड़ुस चयोसि त हल भला उन्हनि खे ॻोल्हियूं त सही न हलंदे हलंदे मदीने आया मदीने जी गली में नालो कुराड़ी खे यादि न कुराड़ी खे बि विसरी वियो मदीने जी गलीअ में उहा कुराड़ी फोंकड़ियूं पई ॻोल्हींदी हुई फोंकड़ियूं बकरी त इमाम हुसैन जी नज़र पेस अरे हीअ त कुराड़ी उहा आहे चइसि हिन कुराड़ी खे वठी आहे कुराड़ी आई अमा मूंखे सुञाणे थी चई अबा मां त नथी सुञाणा चई असां तोॾे आया हुआसीं जो बकरी कोई करे चई अबा मां त तव्हांखे ॻोल्हण आई आहियां हजार बकरियों ॾिनईंसि मानी भी खारायईंसि चे मुंहिंजे वॾे भाउ ॾे वञो अञा मूंखां वधीक सखी अथई इमाम हसन कुराड़ी आई इमाम हसन साईं वरी 2000 बकरियूं ॾिनसि अब्दुल्ला बिन ज़ुबैर ॾे बि वञो ओॾे जो वई उन बि 1000 बकरियूं ॾिनसि अली त सखी अलीअ जा बचड़ा इमाम हसन हुसैन बि सखी ख़ुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी हुई हुज़ूर पुरनूर इमामुल अंबिया पाण फरमाए पुट सामानो कढो जो नवे चाले जी मदद कयो त शादी करायोसि आए उन्हनि पैसा कढिया तवजो कर 600 दीनार थी वियो हुज़ूर फरमायोसि 200 ॾे काबीन 400 खणी वञी मदीने जी बाज़ार मां कपड़ा वठी आ त मां तुंहिंजो राति निकाह पढ़ा आयो मदीने जे बाज़ार में सामान चुकाईंदो पियो वर्दे ओ जुदो ऐलान थियो त मुसलमानो अचो ओ जे मैदान में मिठे मोहम्मद करीम जो ऐलान थियो आहे जिहाद अचो जिहाद हे हज़रत साद पंहिंजे दिल में पाण सदगाल त ॿुध घर काथे थई ज़ाल के कातर आइन ख्याल शादी जा वठो सामान वठो तलवार हल जिहाद अब तलवार भी वरतई बुधो तलवार भी वरतई वडी हिकड़ी चादर ये बुट हणी अच्छे जरे भी वरतई हाथ में तलवार ओ दरे ये पियो अचे जवान जो मानो ॾिसण ॿिया जई यार चाचड़न जो सरदार पियो अचे सुभान अल्लाह बेन चयो न बाबा हे कलोड़न जो सरदार बेन चयो न बाबा हे कल्लन जो सरदार हजरत अली चयो न हे कहीं कबीले जो सरदार न तव
हे अल्लाह जे रहमत जो मलाइका जेको तहां जे नुसरत लाए पियो अचे यादो कंदे 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 शहीद थियो ऐं तव्हां उलमा खां ॿुधो आहे त ओद जे मैदान में 70 ॼणा मुंहिंजे साईं जा साहबा शहीद थियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾंद मुबारक शहीद ॾंद मुबारक में टोपले जूं कड़ियूं हलियूं वयूं हुजूर पुरनूर इमामुल अंबिया जो चाचो हमज़ो असदुल्लाह असद रसूलिही हमज़ा खुदाजी सा जो कसम काफरन के 17 टुकड़ा करे छड़ियो अल्लाह अल्लाह ए जो साईं शहीद जे लाशन का थींदो अची जो ॾिसो यार खे केर दुनिया जो नजर कंत साद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनके सोरे पंहिंजे झोल मुबारक में सुमारियो जो साईं रोई वेठा रोण खां बाद में मुर्की पयो साहबा जो या रसूल अल्लाह साईं रो पयो वरी मुर्कियो पान फरमायो पुत्र साल थी वियसि रंग जो सादड़ो अबू छॾे आयो अम्मा छॾे आयो शादी जाइए बियो मुतालबा करे जिया पुत्र पंहिंजे पीउ सां कंदो आहे त बाबा मूंखे शादी कराए इहो बि कम थी वियो यार ॻाल्हि ॿुध ख़ुदा जी सा जो कसम खे शादीअ जे तयारीअ जा पैसा बि मिली विया ऐं हलंदे हलंदे शादी जा ख़्याल छॾे उहे तलवार वठी सिर वठी ओद जे मैदान में आयो लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो ख़ुदा जी सा जो कसम रब करीम मां मोहम्मद करीम के इन गरीब साहबी जी जन्नत ॾेखारी ॾिठो में जन्नत मां होरा पियूं अचनि चवंदियूं पियूं अचनि असांजो घोट अची वियो असांजो घोट अची वियो उहो पीछे मां खणी वञांसि उहो पीछे मां खणी वञांसि वारे आ मुंहिंजे साईं जा साहबी गरीब हिते हिकु छॾियई अल्लाह जन्नत में 72 हूर जो घोट करे छॾियुसि तन मन धन सब मोहम्मद जे दीन जे मथां घोर करे छॾिया तॾहिं त आयो आहे दीन हिजरत सां ऐं नुसरत सां तव्हांखे ख़बर आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मक्को पाक छॾियो चलो बस करा जागो था ना 12 थी विया साईं फोन कर ॿुधो 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 ओ दोस्तो अल्लाह दो चे मुझे मोमिन सा वापारा इन्न अल्लाह हश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह तो फरमाए मुझे मोमिन सा वापारा से वापार केड़ो आ फरमाए जानियूं भी वठंदो माव माल भी वठंदो माव कुरान सच्चो आ न कुरान सच्चो आ न जान भी वठंदो मां से बदले में चाली दे फरमाए भी अन्न लहुमुल जन्नह बदले में जन्नत दींदो माव जे जन्नत में वड्डा मज़ा ने चाचल साहब जे जन्नत में वड्डे में वड्डो मज़ो अल्लाह जो दीदार अल्लाह तो फरमाए मोमिनन की मुशरिक के हक ही ना है तो मस्जिद ठहराए से केर ठहराए केर ठहराए फरमाए मोमिन के हक का तो मस्जिद ठहराए मुशरिक के हक ही ना है जो मस्जिद ठहराए मा कान लिल मुशरिकीन यामुरु मसाजिद अल्लाह फरमाए मुशरिक के हक ही ना है जो मस्जिद ठहराए सही मस्जिदों केरो ठहराए तुझा घर अल्लाह तो फरमाए इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ामस सलात व आतज़ ज़कात व लम यख्श इल्ला देखो डाडा सुभान अल्लाह चवंदो मूं सां गॾु मदीने हलंदो आमीन ते चओ
ॾाढा त चओ मस्जिदूं ठाराइण उहे जिन जो अल्लाह ते ईमान आहे आख़िरत ते ईमान आहे। ये साईं जी मस्जिद आहे शतरयल हिडी पिंडाल मां कायदे संजा बरादर जी अचनि था मां तव्हांखे अर्ज़ु कयां न त वॾो वाइस कयां मांखे अॻ में ॼण न मांखे हाणे कन में चऊं साईं हे शतरयल न त मांखे ॾियो मांखे मुंडा गोंडी त मां हिननि खे क़ुर ॿुधाए 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 सफ़ा न कलनि जूं ऐं हुननि जूं चाचनि जूं दिलियूं हम क्या हाणे को मानी कोन होश अथनी कोन मस्जिद शरीफ़ में गाडर मस्जिद जा रहियल तव्हां मूंखे हितां आहे अहिड़ो माण्हू उथी बि चए साईं मां हिकिड़ो गाडरो ॾींदुसि 10 गाडर त पवंदुसि घटि में आहे कोई उथी लिखराए गाडरो लिखराए गाडरो मस्जिद शरीफ़ जे लाइ मांखे हाणे कल में चयो साईं गाडर बि खपनि मस्जिद जे लाइ सिरूं बि खपनि मस्जिद लाइ बोरियूं बि खपनि हाणे हिकु महिमान ख़ासि बि मथो मां हिनखे चयो अलाह मां साहिबु ईंदो त मां चंद जो न कंदो हाणे तव्हां मां को आहे जेको हिन मस्जिद सां तावन करे हितो हे तव्हांजी मस्जिद रोड ते आहे जेसीं ताईं मस्जिद हूंदी न तेसीं ताईं तव्हांखे अजुर मिलंदो उथी बि ऐलान कयो आहे कोई अल्लाह अकबर भला हीअं कयो इहो वाइदो कयो त मस्जिद खे असां फुटूं ॾंदियूं त ॾेई ॾींदासीं मस्जिद शरीफ़ जो कमु रहियल अथव गाडर ही हो ई तव्हांखे ॼणा तव्हां न ॾींदो ॿियो केरु ॾींदो ये सदक़तुन जारियतुन तव से मौलाना जे मस्जिद जी तव्हांखे पारत अब जागो था एॾे मुंडे तरह से ओ कल्ला साहब भई हथ मथे खणी सुभान अल्लाह त चओ ॾाढा त चओ